जंहिंजो इंतज़ारु हुयो, इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु। बरसातूं शुरू थी चुकियूं आहिनि। कहिड़े इलाइक़नि में बरसातूं थींदियूं अॼु तव्हांखे तफ़सील सां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त अॼु 15 सितंबर यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान पंहिंजी सिंध में कहिड़े इलाइक़नि में बरसातूं थींदियूं ऐं कहिड़े ॾींहं ताईं थींदियूं ऐं शहरनि जा नाला बि ॿुधाईंदासीं। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ॾिसी रहिया हो उन ते हिन वीडियो खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कयो जीअं ॿिए कंहिंखे बि मौसम जी अपडेट मिली सघे। दोस्तों काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु ख़ुशख़बरी हुई ऐं असां सोचियोसीं त तव्हांखे मौसम जी अपडेट ॾींदा हलूं। अॼु 15 सितंबर आहे। उहे कल्ह पंजाब में 14 सितंबर ते बि बरसातूं थियूं आहिनि, लेकिन अॼु 15 सितंबर पंहिंजी सिंध में ॿुधाईंदासीं त दोस्तों ॿ सिस्टम हिकिड़ा अचण वारा आहिनि। हिकु 15 सितंबर खां 19 सितंबर ताईं बरसातूं थींदियूं, ॿियो वरी 22 सितंबर खां 25 सितंबर ताईं सिस्टम पाकिस्तान में दाख़िल थी सघे थो बरसातुनि जो। लेकिन अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं थरपारकर, बदीन, ठठो ऐं मीरपुर ख़ासि में बरसाति जो इम्कानु आहे। 24 खां 36 कलाकनि जे दौरान बरसाति थी सघे थी ऐं सिंध जे भलाई ऐं जेको आहे वस्ती इलाइक़नि में बि बरसातुनि जा इम्कान आहिनि। हिते बि बरसातूं थी सघनि थियूं। मीरपुर ख़ासि, थरपारकर, बदीन, ठठो ऐं सिंध जे भलाई ऐं वस्ती इलाइक़नि में बरसाति जा अॼु इम्कान आहिनि 15 सितंबर 24 खां 36 कलाकनि जे दौरान। ऐं जेको आहे दोस्तों उहा ॿियनि सूबनि में बरसातूं थींदियूं, लेकिन असां तव्हांखे सिंध मौसम अपडेट ॾियूं था पिया रोज़ाना जीअं। ऐं सुभाणे बि तव्हांखे अपडेट ॾींदासीं। उमेदु आहे हीअ वीडियो ज़रूरु तव्हां शेयर कंदो जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। बदीन, ठठो, मीरपुर ख़ासि, थरपारकर इन में अॼु बरसातुनि जो इम्कानु आहे। भलाई ऐं वस्ती इलाइक़नि में बरसातूं थींदियूं।